అబ్బోడే షేరలు ఆచార సమేత నినా లిక్కు నినా లిక్కు అబ్బోడే పిచ్చల దిసి వర్తో అలా దక్కేడు వశారు కందో నినా వంజనద పోందో బిలి अरे क्या हाल बता ये बात में केड़ी भण भण तो करी ना दा भाऊ शेरल खान दिनो भण भण कोन पियो करे तुंहिंजी तारीफ़ पियो कयां अरे हाणे तारीफ़ के छॾ इहो ॿुधाए त मूंखे ॾिसी लिकी छो पियो न भाऊ शेरल मां तोखे ॾिसी छो लिकंदुसि हूअं बि कहिड़ो तोखे सिंग फुटा आहिनि जेकॾहिं फुटनी बि हा त सॼो ॻोठ छॾे कहिड़ो अचे तूं मूंखे टकर हणे हा अकुल जी ॻाल्हि कजे अरे ये कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी जमी छा थो हा आली न मरी ना निभागो के चाय जो कादना रबो मोजी हिक गाल कन्न खोले ॿुधी छॾियो पर ऐसा तव्हां ॻाल्हि कयो असांजूं अखियूं कन खुलियल आहिनि हा रेस बाबा तव्हांजी हुकुम ॿुधण लाइ असांजा कन बेताब आहिनि तव्हां कंहिं न कंहिं बहाने शेरल खे मूं ताईं वठी अचो छो त मां पंहिंजे ॻाल्हियुनि जे जादूअ सां शेरल खे पंहिंजो बणाईंदुसि ऐं पोइ शेरल खां ई बाख जी ॻोल्हा कराईंदुसि हा रेस बाबा शेरल हिते आसानी सां न ईंदो हिनखे असां ॿोल बचंदे हिते आणींदासीं पोइ तव्हां जीअं वणे तीअं कजो मां शेरल खे अहिड़ो त सबक पढ़ाईंदुसि जो बाख जी ॻोल्हा खां अलावा शेरल ख़ानज़ादीअ जे खून करण जे लाइ बि चरियो हूंदो ऐं पोइ शेरल ख़ानज़ादीअ जे क़त्ल जे ॾोह में वेंदो जेल ऐं पोइ असांजूं ईदूं ई ईदूं थींदियूं ईदूं इहो कमु सवलो न आहे ख़ानज़ादी जे खून खां पोइ असां आसानी सां घुमंदासीं नंढो मुंहुं वॾी ॻाल्हि कंदे न आहे ठहंदो छा मतिलब ऐसा मुंहिंजे ख़्याल में सोढो ऐं हाशू सही था चवनि जेसी ताईं इहो वारिस ख़ान ज़िंदा तेसी ताईं असां ख़ुशी जा शादवाना नथा वॼाए सघूं रेस वारिस खान जो बिलो करणो पवंदो बस कर रे वारिस खान जो बिलो कर तू पंहिंजे जंग जी पट्टीअ जो त बंदोबस्त कर हलियो आहे वारिस खान जो बिलो करण पीरू तोखे केतिरा दफ़ा झलियो आहे मां त जॾहिं रहियसि असां पाण में विच में ॻाल्हि ॿोल कयूं त तूं विच में न ॻाल्हाईंदो कर बस दादा न बस कॾहिं कॾहिं ॿारनि जूं ॻाल्हियूं बि बर्दाश्त करणियूं पवंदियूं आहिनि छॾे ॾिस ॿार आहे ॾिस पीरो रेस जी ज़िंदा दिली वो बि तोते रहम अथसि फ़िलहाल तव्हां जंग में लही वञो ऐं बाख जो वाह साह लहो वञो खिंडजी वञो अचो साथियो अचो त हलूं हा दादा न पोइ सभु गॾिजी था हलूं अचो हाणे ख़बर पवंदी ख़ानज़ादी जॾहिं मुंहिंजा गोरीला बाख खे ॻोल्हे लहंदा ऐं जॾहिं इहा ख़बर पई मूंखे त बाख तुंहिंजे बंगले ते आहे त पोइ तुंहिंजे बंगले तां बाख खे शेरल मूंखे आणे ॾींदो शेरल ऐं पोइ तोखे ऐं वारस खे ॿिन्ही खे हिकिड़ी गोली सां टिशूं छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो मालिक साईं सांवल जा जीअं दोस्त ॾे पैसा आहिनि उहे ॾियाराए त जीअं असां बुसरी पचाए खाऊं सॼो जहान तो बुसरियूं खाए 6 महीनो आहे त वाझायां थी वेठी त पैसा गॾु थियनि
त मखण वठी अचां, बुसरी पचायां। तोबा आहे, ज़ारी आहे, महांगाई त असां ग़रीबनि जा रोणा ई फेरे छॾिया आहिनि। पैसा गॾु ई नथा थियनि। रिलियूं ठाहियां, पिंडियूं ठाहियां, तॾा ठाहियां, पर घर में पूरत ई नथी थिए। सावल पुट बि जेको कमाए थो अचे पेट में ई गरक थो थी वञे। तूं रहम कर, रोकड़ ॾियाराए त तुंहिंजे एहसाननि में इज़ाफ़ो थिए मालिक साईं। सावल पुट ॾे ख़बर, खड़केल निकितो, पैसा कुझु मिलिया? अमा सॼे ॻोठ में ॻोल्हियो समास, होटल ते, घिटिन में, बनी ते बि वियोमांसि, किथे बि न मिलियो। मायूस थी मोटी आयो आहियां। दयाणीअ धक मारे या खारे, तोखे कंहिं चयो त हिन निभागे खे वञी ओधर ते पैसा ॾे? मुंहिंजे लाइ त खीसे में खाक लॻी पई हूंदी अथई, बाक़ी ॿियनि लाइ त खीसा बैंक लॻा पिया अथई। इहो आहे माउ ऐं ॿियनि जो फ़र्क़ु। शाबस अथई पुट, शाबस अथई। अमा असां दोस्तनि जो हिक ॿिए ते हक़ आहे। तूं भाउ आहीं, तुंहिंजो मिसल त को बि कोन्हे। अमा तूं रुगो मूंॾां दिलि साफ़ कर, ईअं न ॻाल्हाए, ईअं मुंहिंजो अंदर न चीर। मां छा थी ॻाल्हायां तोखे? अमा तूं मूंखे ईअं थी ॻाल्हाई ॼण को मां तुंहिंजो पुटु न ओपरो हुजां। मां तोखे ओपरो नथी सम्झां, पर तूं बि त माउ जो हुकुम मञ न। अमा अॼु तूं घबराए न, अॼु मां किथां न किथां, भले मूंखे ओधर छो न खणणी पए, ओधर खणा छा बि कयां, पर मखण हाणे तोखे बुसरी ज़रूर खाराईंदुसि। तूं बेफ़िक्र थी वे। मां बि छा कयां, पापी पेट तां मजबूर आहियां। अॼु दिलि चयो त बुसरी खावां, बसि खाइणी अथमि। दादा न बाख जो त किथे ना निशानी कोन्हे, आख़िर वही काॾे? थी सघे थो त याराला वटि साम्हूं हुजे या ख़ानज़ादी वटि हुजे। ख़ैर या बाख वेंदी कान्हे, ॻोल्हे हथु कंदासींसि। शेरल जे ज़रिए सॼी ख़बर पइजी वेंदी त इहा आहे काथे। यार मेहराब, ज़ख़म केतिरो गहरो हुयो, कीअं छुटी वियो, असुल का ख़बर ई न पई। अरे यार ढोलण, इहो सभु तुंहिंजी मोहबत जो करिश्मो अथई। मोहब्बत जो करिश्मो? मेरा छा मतलब? यार मुंहिंजो मतिलबु आहे त इहो सभु कामोरीअ जे दुआउनि जो असर अथई। हाँ यार, सच तो चवी। यार ढोलण, मां ॿुधो आहे त कामोरी पीर साईं जी मज़ार ते सॼो ॾींहुं रोई रोई दुआऊं पई घुरे, त मुंहिंजे ढोलण खे रब साईं ख़ुशि करे। बिल्कुल, भाॼई सुखा भी इहा ॻाल्हि कई। रुगो मां ऐं भाॼई सुखा न, पर इन ॻाल्हि जो सॼो ॻोठ शाहिद आहे। कामोरी खुश त आई न? हा, तूं ॿुधाए ढोलण जानी? कामोरी मां त तुंहिंजी दुआउनि एवज़ तंदुरुस्त लॻो पियो आहियां। ढोलण यार, मां अॻिते हली बीहां थो। ढोलण हाणे ख़्याल सां घुमंदो कर। अदा शेरल तुंहिंजी जान जो छितो दुश्मन थी वियो आहे। कामोरी हाणे तुंहिंजी दुआ खपे। हाणे असां शेरल खे घणो बर्दाश्त कयो आहे। हाणे असांजी तरफ़ खां शेरल सां का बि रात न थींदी। वरी बि पंहिंजो ख़्याल रखंदो कर। तूं बि। हिते बीहण घणो वक़्तु सही नाहे। सुभाणे हवेली जे पुठियां मिलंदासीं। हा हा कामोरी, छो न? त पोइ मां तुंहिंजो इंतज़ार कंदसि। इंशाल्लाह कामोरी, तोखां अॻ में मां बीठो हूंदुसि। ठीकु आहे, मां हलां। दोदा, अदा ढोलण सही तो चए। असांखे जल्दी अदा सांवल सां ऐं मासी धयाणी सां ॻाल्हि करणु खपे। सुखा मां तोखे तुंहिंजे ॾेर खे कीअं सम्झायां? अदो मास्तर थाणे में बंदि आहे ऐं असां वटि ॿार ख़ुशियूं ऐं शादमाना वॼाईंदा। शेरल,
तूं मूंसां एॾे बुलंद आवाज़ में ॻाल्हाईंदे मूं कॾहिं सोचो बि कोन हुयो। असां सां बि एॾो धोखो ऐं नाइंसाफ़ी थींदी इहो त कॾहिं असां बि कोन सोचियो हो। मां चवां थी हलियो वञ हितां, टरी वञ मुंहिंजी अखियुनि जे अॻियां। मां वञा थो, पर मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। तोते ऐं मुंहिंजे विच में जेकॾहिं को टियों आयो न, हुन सां घटि कान थींदी। जीजा जी बादशाही जो ख़ैर हुजे। अच शेरल अच। जीजा ख़ैर में यादि कयो अथई। शेरल ॿुधो आहे त तोखे पर फुटा आहिनि ऐं तूं बुलंदियुनि ते उॾण शुरू करे छॾियो आहे। जीजा मां सम्झी न सघियुसि, आख़िर तव्हां चवण छा था चाहियो? शेरल सभु कुझु सम्झंदे अणॼाण थियण जी कोशिश न कर। जीजा ईअं सुठो न थींदो जो सिधो सां ॿुधाईंदीअ। इहे मां चवां थो गुज़ार तूं न ॾे त सुठो आहे। जिन माण्हुनि असांजे ॻोठ वारनि ते ज़ुल्म कया, उन्हनि जी रत वहाई, तूं वञी उन्हनि सां हथ मिलाए वेही रहियो आहे। मक़तूलनि जूं कब्रूं बि लताड़े वञी उन्हनि सां भाकुर पातो थई। जीजा मुंहिंजे लाइ मुंहिंजे भाउ जावेद खां वधीक ॿियो केर बि कोन्हे। मुंहिंजे भाउ जावेद जे खून लोढ़ण में सभ खां वॾो किरदार तो अदा कयो आहे। पर तव्हां वाहिद आहियो जे मुंहिंजे भाउ जे खून लोढ़ण जी कोशिश कई आहे। आस्ते ॻाल्हाए आस्ते। तूं शायदि विसारे वेठो आहे असांजे हवेलीअ जे इंसाफ़ जा चर्चा मागन में मशहूर आहिनि। तूं असां ते इल्ज़ाम न ॾे। कहिड़ो इंसाफ़ जीजा? ॿुधाए त कहिड़ो इंसाफ़ जो कातिलनि सां गॾिजी मक़तूल जे वारसनि खे हिसाईंदी? शेरल असांजे इंसाफ़ ते आङुर न खण। इहो इंसाफ़ आहे तुंहिंजो जो कातिलनि खे गिरफ़्तार करण पुलिस आई आहे त तो उन पुलिस खे मोटाए छॾियो। तुंहिंजी कातिलनि सां हमदर्दी ऐं शेरल जे मुंहं ते खाक मलण, इहो सॼो प्रोग्राम तो पाण रिथियो न जीजा। बस शेरल बस। न जीजा न, इहो इंसाफ़ न आहे, इहा ना इंसाफ़ी आहे। शेरल तूं मूंसां एॾे बुलंद आवाज़ में ॻाल्हाईंदे मूं कॾहिं सोचो बि कोन हुयो। असां सां बि एॾो धोखो ऐं नाइंसाफ़ी थींदी इहो त कॾहिं असां बि कोन सोचियो हो। मां चवां थी हलियो वञ हितां, टरी वञ मुंहिंजी अखियुनि जे अॻियां। मां वञा थो, पर मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। तोते ऐं मुंहिंजे विच में जेकॾहिं को टियों आयो न, हुन सां घटि कान थींदी। शेरल तूं बि कन खोले ॿुध। जेकॾहिं तो दोदे जो वार बि विंगो कयो न त तोसां उहो थींदो जेको तूं कॾहिं सोचो बि कोन हूंदो। वॾेरी इहो त तोखे वक़्तु ॿुधाईंदो। टर टर हलियो वञ मुंहिंजी अखियुनि जे साम्हूं। अदा मां हिकु ॻाल्हि करण थो चाहियां। भाॼाई तूं बि ॿुध। हा दा ढोलण चओ। चओ मुंहिंजा भाउ ढोलण। अदा हाणे तव्हां वञी सांवल खां मुंहिंजे लाइ कामोर जो रिश्तो पको करे अचो। अदा ढोलण ॻोठ जा हालात इजाज़त नथा ॾियनि त असां को अहिड़ो क़दम खणूं। दुश्मन सॼो ॾींहुं असांजे ताड़ में वेठो आहे। जीअं हुनखे वारो मिलियो न त घटि न कंदो। अदा इन जो मक़सदु सॼी उमिरि दुश्मनी हलंदी त मां बि सॼी उमिरि शादी न कंदुसि। इहो त सरासर ज़ुल्म आहे। भाॼाई इहो को इंसाफ़ आहे? दोदा अदा ढोलण सही तो चए। असांखे जल्दी
अदा सांवल सां ऐं मासी धईअणी सां ॻाल्हि करणु खपे। सुखा मां तोखे तुंहिंजे ॾेर खे कीअं सम्झायां? अदो मास्तर थाणे में बंदि आहे ऐं असां वटि ॿार ख़ुशियूं ऐं शादमाना वॼाईंदा। अदा वॾा अदो मास्तर हिक या ॿिनि हाज़िरनि खां पोइ ॿाहिरि निकिरी ईंदो, पोइ खणी ख़ुशियूं शादियूं मगणियूं कंदासीं। पर तव्हां संग वठण ते वञो न। हा हा, असांखे संग घुरणु खपे। मूंखां इहो कमु कोन थींदो त मुंहिंजो हिकिड़ो भाउ खून जे केस में अंदरि हुजे ऐं मां ॿिए भाउ खे वेठो मेंदू लायां, ख़ुशियूं कयां। हरगिज़ न। लॻे थो मूंखे पाण इहा ॻाल्हि सांवल सां करणी पवंदी। अदा ढोलण, इहो ज़ुल्म न कजां। असांजे हूंदे इन मसइले ते तूं अदा सांवल सां ॻाल्हाईंदे त हू ग़लति मक़सदु कढंदो ऐं ईअं न थिए जो मामिलो असां वॾनि जे हथनि मां बि निकिरी वञे। पोइ भाॼई मां आख़िर छा कयां? ॾिसो अदा ढोलण, तुंहिंजे इन लॿाड़ जे वजह सां ई तो ते बेगुनाह खून जो इल्ज़ाम लॻो। शेरल ऐं तुंहिंजे भाउ जी दोस्ती बि हली हुई ऐं ईअं न थिए जो तुंहिंजी इन ॿी हरकत जे करे तुंहिंजे भाउ जो रहियल दोस्त सांवल बि रुसी दोस्ती ख़तम करे न छॾे। अदा, इहो ज़ुल्म न कजां। ठीकु आहे भाॼई, जीअं तव्हांखे वणे न तव्हां तीअं कयो मुंहिंजी ज़िंदगी सां। मुंहिंजो सब्र आहे, पर हिकु न हिकु ॾींहुं मुंहिंजो सब्र बि त टुटंदो न। दादन आख़िरकार हीअ नाकामी छो ऐं छा लाइ? रईस, नाकामी असांजो मुक़दर न आहे, पर चवंदा आहिनि त वञण वारे जो हिकु दग ऐं ॻोल्हण वारे जा 100 गस। पोइ तव्हां बि 100 गस ॻोल्हियो न, हिक गस ते छो पिया घुमो? रईस बाबा, असां केतिरा ई लंघ लताड़िया आहिनि, पर साइण पाख जो को बि ॾिस नथो पवे। ख़बर न आहे पोइ अलाए काॾे हली वई। यार हेतिरा जवान आहियो, पोइ बि ख़ाली हथे मोटी आया आहियो। तव्हां ते अफ़सोस ई करे सघिजे थो, घटि में घटि बाख जो पेरो त ॻोल्हे मोटो। हा अरे सर, साइण पाख जी ख़बर ई नथी पवे, अलाए काॾे बरमो कयईं, अञा ताईं संदसि निशान ई नथो मिले। हा रेस, सोटो सही थो चवे। रेस, असांखे हाणे ॿियो तरीक़ो इस्तेमालु करणो पवंदो। असांखे रूप मटाए रईस हाकिम खाने जे ॻोठ में लहणो पवंदो। वाह आशू वाह, वाह जी ॻाल्हि कई। रईस, आशू जा ख़्याल वणिया। दादा न, आशियो 16 आना सुठी ॻाल्हि कई आहे। वञो, हाणे तव्हां सभु तर तपाए ॾियो। चोरियूं, धाड़ा, फुर लिट, जेको वणेव सो कयो, पर बाख जो ॾस पतो लहणो अथव। वञो। सालार खान जो हुकुम अखियुनि ते। अचो दोस्तो। हाणे पवंदी खानज़ादीअ जी ख़बर, छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। पोइ असां जीजा खे छो रंजायो? हुन जे चयल लफ़्ज़नि जो भरम छो न रखूं पुट? हूअ त असांजी सॼण आहे शेर पुट, सॼण। वाह बाबा वाह। जीजा, मुंहिंजे भाउ जे कातिलनि जे मथे ते हथ रखियूं वेठी आहे। बाबा, ईअं मां कॾहिं बि कोन कंदुसि त जीजा ढीबकी वॼाए त मां नचां। भाऊ सांवल, बुख बि ॾाढी लॻी आहे, पोइ भला तूं ॿुधाए मुंहिंजे छा थींदो? ॾिना सच चवां यार, मूंखे तुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झ में कोन अचनि। मां हाणे यार हलाए। शेरल पुट अलाए जीजा ने वयो अलाए कोन। खैर, अंदरां अचे त पुछांसि थो पियो, केॾांहुं पियो वञी पुट? बाबा, वञा थो दोस्तनि सां कुल्हे में मिलाइण। बसा बा, मुंहिंजी तोखे दुआ आहे त सदाई सलामत हूंदे।
बाबा हेर त आहे न, अलाए छो सॾु करे बिहारी। हा पुट शेरल, मूं तोखे इन जे करे बीहारियो त जीजा खां थी आहे या अञा कोन वियो आहीं? हा बाबा वियो हुउसि जीजा ॾे, पर जीजा मूंखे साफ़ साफ़ चई छॾियो त उहो तोते वारनि ते कख बि कान सहंदी। न पुट, जीजा जी ॻाल्हियुनि खे टोड़े मरोड़े न सोचींदो कर। हा बाबा, पुट ते पत कान्हे, बाक़ी उन वॾेरीअ ते एतबार अथई। बाबा मूंखे एतिरो त ॿुधाए, असां केसिताईं इन्हनि वॾेरनि ऐं अमीरनि जा गुलाम बणिजी रहंदासीं? ॾिस शेरल पुट, थोरो थधे दिमाग़ सां सोच। भल गुलामी खणी गार बि हुजे, पर माण्हू जंहिंजो नीमक खाए न, उन सां त वफ़ा करे न, उन सां दगा न करे। अबा वाह बाबा वाह, माना त मां वफ़ादार न आहियां, दगाबाज़ आ। बाबा तूं बि ईअं तो चवणु चाहीं न? न पुट शेरल, तो त मुंहिंजी ॻाल्हि जो मतिलबु ई मटाए छॾियो आहे। मां चवण थो चाहियां त जीजा जे खानदान जो असांजे घर जे मथां वॾो एहसान ऐं लख थोरा आहिनि। अबा पोइ असां जीजा खे छो रंजायूं, हुन जे चयल लफ़्ज़नि जो भरम छो न रखूं पुट? हूअ त असांजी सॼण आहे शेरल पुट, सॼण। वाह बाबा वाह, जीजा मुंहिंजे भाउ जे कातिलनि जे मथे ते हथ रखी वेठी आ। बाबा ईअं मां कॾहिं बि कोन कंदुसि त जीजा ढिबकी वॼाए त मां नचां, गुॾा ऐं टपा ॾियां। बाबा मां वञा थो, पर तोते ढोलू ऐं मेहराब जो दम कढी पोइ सुख जो साह खणंदुसि। ओ मालिक, तूं सिधी राह लाईंसि मुंहिंजा मालिक, तूं अकुल फ़हम ॾींसि, तूं अकुल फ़हम ॾींसि मुंहिंजा मौला। किॾां वञो था छा? हा सुखां, अदा मास्तर जी हाज़ुरी आहे, मां उन ॾांहुं थो वञां। मतां कंहिं शइ जी ज़रूरत हुजे ऐं हू परेशान हुजे। हा जाई बि काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, तूं हुन ॾांहुं वियो बि न आहीं। अदा मां बि हलंदुसि। न ढोलण न, हाणे कोशिश करे असां ॿिन्ही भाइरनि खे गॾु घुमणु न घुरिजे। अदा कामोरी जी संग वारी ॻाल्हि ते अञा नाराज़ आहीं छा? जो मूंखे गॾु नथो वठी वञे। न ढोलण भाउ न, तूं अञा नंढो आहीं। हाणे जेकॾहिं तोखे वेही सम्झाईंदुसि त मूंखे देरि थी वेंदी। मां मोटी अचां, तोखे वेही समूरी ॻाल्हि सम्झाईंदुसि, ठीकु आहे न? हा दा ढोलण, जाई बि पंहिंजे भाउ खे अकेलो छॾीसि त वञे। मां हिन जी सॼी ॻाल्हि सम्झी वई आहियां। भाॼाई तूं बि? हा तव्हां बि ज़ाल मुड़ुस अलाए छा सम्झी विया आहियो। भाॼाई मूंखे बि त सम्झाए न, त ख़बर त पए। ढोलण तूं परेशान न थी, मां मोटी अचां, पोइ मां ऐं तुंहिंजी भाॼाई तोखे वेही आराम सां सम्झाईंदासीं, पोइ तूं ॻाल्हि खे सम्झंदी। ठीकु आहे दादा, जेका तुंहिंजी मर्ज़ी। ठीकु आहे, अला भाई अलाह जी अमान में। अम्मा साईं सां ठाह त थी वियो आहे, पर मुंहिंजी हिन दिलि में हिकिड़ो खुटको आहे, बाबा हाकम खान जी पग ॿधण जो। जेकॾहिं मां जल्दी में अम्मा खां पग जी घुर कई त अम्मा मूंखे लत ई हिकिड़ी हणंदी
हिन घर खां ॿाहिरि वञी रोड ते किरंदुसि। इन जे करे मूंखे थोरो इंतज़ारु करिणो पवंदो जेसि ताईं अम्मा मूंखे पाण इहा पग मुंहिंजे मथे ते नथी पाराए। जॾहिं इहा पग मुंहिंजे मथे ते अची वई न त पोइ हिन सालार खे मां सट ई हिकिड़ी ॾींदुसि। पोइ हिन सालार खे ख़बर पवंदी त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं वसे त वॾपुड़ो, जेकॾहिं कड़के त कहर ई कहर। इहा ॻाल्हि वॾी ॾुखोईंदड़ आहे त शेरल वञी दादन वारनि सां यारी रखी आहे। ऐं शेरल जॾहिं मूंखे सॾु कयो त मुंहिंजूं त हेठियूं हेठि ऐं मथियूं मथे वयूं, अंदर जूं आहूं ॿाहिरि निकिरी आयूं। ॾिना छा थो सोचीं? अदा सावल सोचां पियो त अठाने जो उठ ऐं वरी 12 आना गेलाणी। ॾिना इहो छा थो चईं? 8 आना उठ 12 आना गेलाणी? मुंहिंजो मतिलबु त उठ जी रक़म 8 आना ऐं वरी बीमार थिए त 12 आना। 8 आना ख़र्च करे उठ खे गेले राहे अस्पताल पहुचरायां त फ़ाइदो आउठो पवंदो। ॾिना तू बि यार सफ़ा को मश्करो आहे। भाऊ सावल मां वरी कहिड़ो मश्करो आहियां? मश्करा त मुंहिंजा वॾा हुया। को खिले न खिले चर्चो ज़रूरु हणंदा हुया ऐं जॾहिं ॾिसंदा हुया को नथो खिले त पाण ई खिली ॾींदा हुआ, टहक ॾींदा हुआ। पोइ माण्हू चर्चे ते न पर असांजे वॾड़नि जे खिलण ते खिली ॾींदा हुआ, टहक ॾींदा हुआ। हिन मां साबित थियो त माना त मौक़ियो ज़ाया थियण कोन ॾींदा। हा हा भाऊ सावल मां सच थो चवां, कूड़ त मां कॾहिं ज़िंदगी में न आहे ॻाल्हायो। भाऊ सावल बुख बि ॾाढी लॻी आहे, पोइ भला तूं ॿुधाए मुंहिंजे छा थींदो? ॾिना सच चवां यार मूंखे तुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झ में कोन अचनि। मां हाणे यार हलाए ही बि हले वियो। मां हिते वेही छा कयां? वञा थो ॻोठ ॾे, मतां काथो टुकुर गबो मिली पवे। हलो ॾिना यार बराबर खुश आहीं, चाक चङो भलो। हा ढोलण तूं पंहिंजो हवाल ॾे। शुक्र आहे यार, ॾे हवालो। सुबुह सां खेर में पंधु पियो आहियां। छो यार यारनि ॾे अचण लाइ बि वक़्तु ॾिसणो पवंदो। न न यार अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। यार मेराव हिकिड़ी ॻाल्हि चवां, मुंहिंजी दिलि त चवंदी आहे त तूं हिकिड़ो मिंट बि मूंखां परे ई नथी। महिरबानी यार महिरबानी। ॿियो त अदा दोदो काथे आहे? उन सां का ॻाल्हि करणी हुई। अदा दोदो अदा मास्टर सां मिलण वियो आहे। हा यार मेराव अॼु अदा मास्टर जी हाज़िरी हुई, इन जे करे अदा दोदो ओॾां निकिरी वियो आहे। इहो यार सुठो थियो, अदा मास्टर बि तव्हांजे ओसीअड़े में हूंदो त कॾहिं त अदा वारा मिलण अचनि। हा अदा मास्टर खे त जीजा 2 हाज़िरियुनि खां पोइ ज़मानत कराए ॿाहिरि आणींदी, पर यार तूं अदा दोदे खे करण वारी ॻाल्हि मूंसां ई कर। हा ढोलण ख़बर पई आहे त सालार खान दादन वारनि खे असांजे ॻोठ ॾे मोकिलियो आहे हमला करण लाइ। सालार खान जी इहा चाल बि नाकाम कंदासीं, रुगो अदा दोदो अचे पोइ सालार खान खे मुड़ुस थी मोह ॾींदासीं।